हाँ फकीर कार मुलथो। फकीर रमू ॾिस ॾिस फकीर कार मां लही करे पिने ई थो, तू मुफ्त जूं मानियूं खाए थो, सिख ॾिस फकीर खां। भैरे मीटर जी ॻाल्हि में वज़न आहे, चाहत आहे, सही चवे थो। मां पाण ॿिन्हिनि पुॾनि सां ॾिठो फकीर खे ऐं कार मलथो आहे। फकीर त बीजाई। हाँ तूं मां रमू हाँ सुञे टीटी जे जेके न फकीर कार वारे सां ॼाण सुञाण। हिन इलाके जा समूरा चेहरा मूंखे ॾिठल आहिनि, सॼनि सां मुंहिंजी ॼाण सुञाण आहे। मूंखे तूं माण्हू नओं लॻी थो, ते ख़बर मूंखे छो बि आई। मुंहिंजो नालो रमू आहे। तव्हां हलो तशरीफ़ रखो। ईअं कीअं मां तोसां गॾु हलां वेहां, छा कमु फाथो थी? तव्हां सां कुझु सलाह मशवरो करणो आहे, हलो त सही। अच्छा हाँ हाँ अचो। हाँ पहिरा कारी बोतल खणी आ ऐं 2 समोसा खणी आ जल्दी में। संबोसा ऐं कारी बोतल सुञा टरड़ 10 साल थी विया आहिनि, खाते में तुंहिंजा पैसा लिखिया पिया आहिनि। तोखे सॼा पैसा ॾियां थो, जेको ऑर्डर ॾिनो थामी उहो खणी आ। अॼु मूं वटि खोड़ सारा पैसा आहिनि, वारो कर। इन भागे वटि खोड़ सॼा पैसा आहिनि, अलाए कहिड़ो कमु कंदो आहे वो भाऊ। जल्दी कर, मूंखे पंहिंजी सलाह मशवरे वारी ॻाल्हि ॿुधा त मां निकिरण जी कयां। फ़कीर साईं 2 मिंट सब्र कयो। तव्हां सां सलाह मशवरो इहो आहे, तव्हांजो हुलियो फ़कीराणो आहे, कपिड़ा पुराणा पातल आहिनि ऐं हीअ एॾी सारी क़ीमती कार तव्हांजी आहे। जो राज़ छा आहे इहो पुछणु चाहियां पियो तव्हां खां। निभागा कंहिं जा इहा हिकु कार न, घर में मुंहिंजूं 3-4 कारां ॿियूं बीठियूं आहिनि। मां खानदानी मोदो फ़कीर आहियां। अचे ही 2 समोसा ऐं बोतल हिन फकीर खे विहारियो थी न, इन खां कुझु सिखजांइ। ॻाल्हि कुझु सम्झ में आई न बैरे जी? मां वारी कार तो वटि बि गाॾियूं हुजनि, पैसा हुजनि, ज़मीनदार हुजनि, तूं टेकियल हुजे। अमीर थियण में मूंखे छा छा करणो पवंदो? उर्दू में कहावत है, सियाने लोग सही कहते हैं, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ कारोबार बढ़ाने के लिए कुछ इन्वेस्टमेंट करना पड़ता है। तुम्हारे पास मुझे देने के लिए कुछ है? हाँ हाँ छो न आहे मूं वटि। शिकिल मां त मूंखे तूं सुञो टरण लॻो पियो आहे, मूंखे ॾियण जे लाइ तो वटि छा हूंदो? थोड़ो आस्ते गिलाए। हे पैसा, हे ॾिस, कमु थी वेंदो हिन पैसनि सां इन्वेस्ट करण जे लाइ। कारोबार मुंहिंजो भलो थी वेंदो ऐं मां बि तव्हांजी कार जीअं ज़िमेदार थी वञा, मूं ॾे बि ईअं कार हुजे। हे पैसा खोड़नि, इंसान तो जो कारोबार ॼमदो न पर हलदो। तुंहिंजी बि इलाके में सुञाण हूंदी, तुंहिंजो नालो ॻणबो ऐं माण्हू तोखां डिॼंदा। तुंहिंजा चंडाई वारा ॾींहं ख़तम थी विया, तुंहिंजा चङा ॾींहं शुरू थी विया। हाणे तूं पंहिंजो कारोबार वधा। हे कटोरो पिनण वारो मां तोखे ॾियां थो, ही वटि, तूं पिनण शुरू करे छॾ। हाणे ॿी ॻाल्हि बि ॿुध, सुभाणे इन टाइम इन बेकरी ते हलियो अचिजांइ, पाण कारोबार खे वधाईंदासीं। ॿी ॻाल्हि त कान ॾे त तोखे ॿुधायां ख़ासि ॻाल्हि। अची वई ॻाल्हि समझ। हाणे पिन बि त सही न शुरू करे ॾे पिनण। हाँ हाँ खज़ाने वारा कटोरा हाणे त मूं टेकजी वेंदो। फ़कीर खे वांड करायो। फकीर माफ़ कर। ईअं न कयो, मां नवां फ़कीर आहियां, वांड करायो मूंखे कुझु। हटो घटो लॻो पियो आहे, डंडो लाग लॻो पियो आहे, माफ़ कर। न त ईअं न कयो, कुझु वांड करायो। तोखे जो चवंदो पिया फकीर वञ हलियो, कमाए नथो, शर्म नथो अचे। हल मुंहिंजो त कमु थी वियो। मोगे जी मार ख़बर न चाहे।